وإذا الشمس كورت جڏهن سج ويندو وإذا النجوم انكدرت جڏهن تارا ميرا थींदा وإذا الجبال سيرت جڏهن جبل हलाया वेंदा وإذا العشار عطلت جڏهن झुकियूं वियामण ते ॾाचियूं बेकार छॾिबियूं وإذا الوحوش حشرت جڏهن झंगली जानवर गॾु कबा وإذا البحار سجرت جڏهن دريا باهه वांगुरु तपाइबा وإذا النفوس زوجت جڏهن जी पाण में मिलाइबा وإذا الموءودة سئلت جڏهن جيري پوريل न्याणी पुछबी त بأي ذنب قتلت कहिड़े ॾोह करे मारी वई وإذا الصحف نشرت जॾहिं अमाल नामा खोलबा وإذا السماء كشطت जॾहिं आसमान छिलबो وإذا الجحيم سعرت जॾहिं दोज़ख ॿारबो وإذا الجنة أزلفت जॾहिं वेझो कबो علمت نفس ما أحضرت तॾहिं हर हिक जी जेके हाज़ुर आंदो सो ॼाणींदो فلا أقسم بالخنس पोइ हिते हटंदड़ तारनि जो कसम खणां थो الجوار الخنس जे कॾहिं सिधा हलंदड़ आहिनि कॾहिं लिकी वेंदड़ आहिनि والليل إذا أسأس ऐं कसम आहे राति जो जॾहिं पोइ हिते मोटंदी आहे والصبح إذا تنفس ऐं कसम आहे सुबुह जो जॾहिं रोशन थिए إنه لقول رسول करीम त बेशक उहो क़ुर हिकु मोकिलियल सगुरे मालिक जो पैगाम ॾियणु आहे ذي قوة عند ذي العرش मकीन जो सग वारे अर्श जे मालिक अल्लाह वटि वॾे मर्तबे वारो आहे मुताइन सम्मा अमीन जो मञोती वारो उते मलकोत में अमीन आहे वमा साहिबुकुम बिमजनून ऐं ही अव्हां जो संगती मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम को चरियो न आहे वलक़द रआहु बिलउफुकिल मुबीन ऐं बेशक अव्हां जी संगती उन मलक खे आसमान जे पधरे किनारे ते चताई ॾिठो आहे वमा हुआ अलल ग़ैबि बिज़नीन ऐं उहो अव्हां जो संगती ॻुझ जी ॻाल्हि ॾिसण ते बख़ल कंदड़ न आहे वमा हुआ बिक़ौलि शैतानिर रजीम ऐं क़ुर तड़ियल शैतान जो कलाम न आहे फ़अयन तज़हबून पोइ केॾांहुं वञो था इन हुआ इल्ला ज़िक्रुन लिल आलमीन ही क़ुर जहान वारनि जी नसीहत खां सवाइ ॿियो के न आहे लिमन शाअ मिनकुम अन यस्तकीम अव्हां मां जेको सिधो हलणु घुरे तंहिं लाइ आहे वमा तशाऊन इल्ला अन यशा अल्लाहु रब्बुल आलमीन ऐं जहाननि जे पालणहार अल्लाह जे घुर खां सवाइ ॿियो के अमीं घुरी न सघंदो सदक़ल्लाहुल अलीयुल अज़ीम।